भगवान ही विविध अलग अलग कई रंगन आकार प्रकारन में प्रकट थी है, ॿियो कुछ भी कोन्हे। आपन सूत, सूत चइबो आहे धागे खे। जहिड़ी तरह सां हिकिड़ी माला हूंदी आहे धागे जी, ऐं मनका भी ठहियल हूंदा आहिनि धागे जा। तव्हां शायदि ॾिठा हुजनि, पहिरियों धागे जा ई वधीक मनका भी ठहंदा हुआ, ऐं ईअं ठहंदा कि धागे जे माला में ही धागे जा ई मनका पाए पूरो संपूर्ण हार थी वेंदो, माला थी वेंदी। ॿियो कुछ न, केवल धागे जी माला, मनका भी धागे जा। वस्त्र जीअं ठहनि था त धागो ई त आहे उन में। असां जेके कपिड़ा पाता आहिनि सभु धागो ई त आहे। रंग ॾिना विया आहिनि अलॻि अलॻि, धागो धागो तानो बानो जोड़े 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 करे हिकिड़ो वस्त्र तयार थो थी वञे। वरी जॾहिं फाटंदो आहे त धागो धागो अलॻि थी वेंदो आहे। ॿियो कुछ भी कोन्हे, पर नज़र धागो न ईंदो आहे, नज़र वस्त्र ईंदो आहे, नज़र माला ईंदी आहे, नज़र मनको ईंदो आहे। त अहिड़ी तरह सां नज़र संसार तो अचे पर आहे भगवान। नहीं सो दिखे है सदा, है सो दिखे ना। इहा ई ॻाल्हि आहे, भागवत में वर्णन ईंदो आहे त मकड़ी जीअं पंहिंजे मुंहं मों ई लार कढी करे जालो ठाहे छॾींदी आहे, वॾो जालो ठही वेंदो आहे। वरी समय पाए करे उहा पंहिंजे मुंहं में लीले वेंदी आहे। तीअं भगवान सॼो संसार पाण मों प्रगट करे समय पाए करे पंहिंजो पाण में लीन करे छॾींदा आहिनि। असांखे उहो सभु नज़र न ईंदो आहे, छो जो असांखे बि ॾिसण वारा नेत्र कोन्हनि, उहो असांखे ज्ञान कोन्हे।